क़ौमी असेंबली जो इजलास ऑपोज़िशन जो एहतजाज ऐवान मां वॉकआउट स्पीकर अयाज सादिक जमशेद दस्ती ऐं इक़बाल आफ़रीदी जी मेंबरशिप मुअतल करे छॾी। ॿिन्ही मेंबरनि जी हाज़िरी मुअतल करण जे ऐवान मंज़ूरी ॾेई छॾी। ऐवान में ऑपोज़िशन ग़लत रिवायतूं विधियूं आहिनि। अतातार जो इहो चवणु हुयो, मूं ते तनक़ीद भले करियो, मुल्क ते तनक़ीद बर्दाश्त नाहे। वफ़ाक़ी वज़ीर जो इहो चवणु हुयो त काल्ह सदर जे ख़िताब दौरान बाजा वॼाए विया। मुल्क खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कई पई वञे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। क़ौमी असेंबली जो इजलास थियो, जंहिंमें ऑपोज़िशन एहतजाज करे ऐवान मां वॉकआउट कयो। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद मां आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी कुर्बान बलोच, कहिड़ा तफ़सील आहिनि इजलास जी कार्रवाई जे हवाले सां आगाह कजो। जी क़ौमी असेंबली जो पार्लियामेंटी साल जो पहिरियों इजलास अॼु मुनक़द थियो। गैर मामूली शयूं साम्हूं आयूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे त ऐवान जे इजलास में पहिरियों भेरो पाकिस्तान पीपुल्स पार्टी हुकूमती इतिहादी जमात ऐवान मां वॉकआउट कयो। न सिर्फ़ु वॉकआउट कयो, उन फोरम जी निशानदेही कई ऐं उन खां पोइ PTI बि उन जे पोयां ऐवान जो वॉकआउट कयो ऐं शेम जा नारा हंया। इजलास में उन सां गॾोगॾु हुकूमत इतिहादी MQM जे मेंबरनि कराची में जो स्ट्रीट क्राइम जी निशानदेही कई ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो त इन हवाले सां घरू वज़ारत मुदाख़लत करे ऐं मुलाक़ात करे ऐं कराची में अमन अमान जे हवाले सां क़दम खया वञनि। उन सां गॾोगॾु ॿी ॻाल्हि इहा अहम ॻाल्हि इहा थी त ऐवान में कल्ह के पार्लियामेंट जे गॾियल इजलास में जेको तहरीक इंसाफ़ पारां एहतजाज कयो वियो हो, गौर कयो वियो हो, उन ख़िलाफ़ स्पीकर अयाज सादिक वॾो एक्शन खयो आहे। PTI जे ॿिनि मेंबरनि जी जेका मेंबरशिप आहे उहा मुअतल कई वई आहे। जमशेद दस्ती जी ऐं इक़बाल अहमद जी मेंबरशिप मुअतल कई वई आहे। उन हवाले सां हुन ऐवान में करारदाद पेश कई जेका मंज़ूर कई वई, जंहिंजे रोशनी में हलंदड़ इजलास लाइ ॿिन्ही मेंबरनि जी जेका मेंबरशिप आहे उहा मुअतल कई वई आहे। अॼु पहिरियों इजलास हो। अहिड़े नमूने सां हिकु गैर मामूली शयूं साम्हूं आयूं। उन फ़क़ति इहो आहे त हुकूमत इतिहादियुनि वॉकआउट कयो, कोरम जी निशानदेही कई, उन खां पोइ PTI उन जे पोयां वॉकआउट कयो ऐं इहो अमल जेको साम्हूं आयो आहे सो इन मां लॻे थो त ही सियासी जेके मामला आहिनि ऐवान जा उहे ईअं हलनि पिया, जंहिंमें अञा बि हुकूमती इतिहादी जमातनि में हम आहंगी जो दान आहे, जंहिं सबबु मसाला साम्हूं अचनि पिया ऐं उन सां गॾोगॾु स्पीकर तहरीक इंसाफ़ जे मेंबरनि ख़िलाफ़ जेके एहतजाज ऐवान में कनि पिया, उन ख़िलाफ़ सख़्तु एक्शन खणण जो बि अमल शुरू करे छॾियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी कुर्बान बलोच अपडेट करण लाइ।